हिक न्याणी हुई मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस मुबारक बुधंदिया त महबूब मदीने जे मीर फरमायो जेको जेतिरो ज्यादा दुरूद पढ़ंदो क़यामत में उहो मां मुस्तफा जे ओतिरो करीब हूंदो। कंहिंजे करीब हूंदो चो मदीने वारे मीर जे। न्याणिया गोठड़े जी सादड़ी न्याणिया 6-7-8 साल जी न्याणिया बुद्धि हदीस मुझे महबूब जी दिल में ख्याल कंदिया छो न रात खां दुरूद पढ़ा क़यामत में मुस्तफा जे करीब हो जा। नियत कड़ी कंदिया दुरूद पढ़ा त महबूब जे करीब हो जा। वुजू करे इशा जी नमाज खां बाद उहा मासूम पाक रूह न्याणी मदीने दे मुहड़ करे इन ख्याल सा दुरूद पढ़ दिया त क़यामत में हुजूर जी पाड़ो नसीब थींदो। 5 दफा पढ़ी दिल में अजीब कैफियत थी। 10 दफा पढ़ी महसूस कई त रोशनी थींदी थी वने। 20 दफा पढ़ी ॾिठई त रोशनी जी लाट हलंदी थी वने। पढ़ंदी वई 100 दफा पूरो करण वारी हुई। ॾिसे त अखड़ियों बंद हल पर गुंबज़ खज़रा मुझे साम्हूं अची वयो आ। न्याणिया नंढड़ी न्याणिया 7-8 सालन जी हाणे जॾहिं उन न्याणीअ न इहो लुत्फ इहो सुकून इहो मंज़र इहो असरार ॾिठो हुन पंहिंजी ज़िंदगीअ जो मुंहिंजा दोस्त विर्द वज़ीफ़ो करे छॾियो। ॻाल्हि खुटाए मक़सद ते मोटी अचां। जीअं हिते ॻोठ मोहम्मद सिद्दीक मियार का बेला जे अंदर जेकॾहिं ॻोठ जे ॿाहिरां को खूह हुजे परदेसी मुसाफ़िर लंघी रहियो आहे निमाज़ जी नियत सां टिपहरी निमाज़ जो टाइम पानी जी तलाश में भर में घरड़ो हुयो उनखे चवे तो बाबा पानी। उहा नंढड़ी न्याणी चवे थी मुसाफ़िर साम्हूं खूह लॻो पियो आहे। मुसाफ़िर खूह ते आयो ॾिठई त खूह आहे बाटली बि आहे मगर रसो छोटड़ो आहे। वरी मोटी आयो अम्मा जी मुसाफ़िर पानी भी आहे बाल्टी भी आहे रसो छोटड़ो आ थोड़ो रसे जो टुकड़ो दे अल्लाह जी बानी त मां खूह मां पानी कढी वुज़ू कया। ओहा न्याणी उन खां सवाल थी करे केर सवाल थी करे न्याणी सवाल थी करे ओ मुसाफ़िर नाराज न थी हिक ॻाल्हि पुछां अम्मा पुछ मुसाफ़िर घणो टाइम निमाज़ पढ़ंदे थियो थई चवे थो बचड़ी कमो बेश 40 साल थिया हल निमाज़ कोन छॾिया। न्याणी निसाहो भरे चवंदी आ हैरता मुसाफ़िर 40 साल निमाज़ हिक बि कज़ा कान कई थई बिना रसे जे खूह मां पानी नथो कढी सघी। निहारे चवे थो बचड़ी तू नंढड़ी आ तोखे शायद कदे खूह ते वञण कोन थियो आ। अम्मा खूह मां पानी रसे सां ई त निकरंदो आ बिना रसे जे पुट खूह मां पानी कीअं निकरंदो। उनखे कहिड़ी ख़बर त हिनखे मुंहिंजे महबूब मुस्तफा जे कुर्ब वारी उहा दरी नसीब थी वई आ। ओहा न्याणी चवण लगी मुसाफ़िर अॼु हल त आऊं थी तोखे कढी ॾेखारियां त खूह तां पानी रसन सां त सभ को कढंदो आ पर बिना रसे जे जन ते सरकार जी निगाह हूंदी आ उहे बिना रसे जे पानी कीअं कढी वठंदा आहिनि। उन न्याणीअ खूह जे मथां बीही आंगुर जो इशारो कयो कुछ लबड़ा चोरिया जीअं जो फूक ॾिनई अल्लाह जे हुक्म सां सरकार जे कुर्ब सां
इए पानी मुझा दोस्त अजीज तेजी सां खूह मां निकरण शुरू थियो जिया बारिश में का नए वहदिया वो मुसाफिर ॾिसंदो रहियो न्याणी हली वई नमाज बि ज़हन मां निकिरी वई वुज़ू करण भी निकिरी वयो उन मासूम जे पेरनि ॾे निहारे रोई चई रहियो मौला तू केॾो न करीम जे राज़ी थी पवंदो आ त न उम्र खे ॾिसंदो आ न इल्म खे ॾिसंदो आ मुंहिंजा करीम रब कुर्ब पंहिंजो करे छॾींदो आ। वुज़ू कई नमाज पढ़ी उन न्याणीअ जे दरड़ो वरी अचे खड़काई न्याणी चयो फ़कीर मानड़ी खपई न मानी न खपे फ़कीर अञा कुछ खपे अम्मा तोखे पंहिंजे उन अमड़ जो वास्तो थई उन पाक थञ जो जेका रब तोखे नसीब फरमाई आ मूंखे एतिरो ॿुधाए त हे वखर कहिड़े दुकान तां वरतो थई हे वखर कहिड़े दुकान तां अम्मा वरतो थई बचड़ी जो इन तुंहिंजे वखर जी खुशबू छा अजीब आ। न्याणी निहारे चवण लगी अल्लाह जा बाना मुसाफिर अगर मूंखे जी जल अमड़ जे थञ जो कसम न दी हां इहो राज राज रहे हां हाणे जे राज तां पर्दो खणण थो चाहीं ॿियो कोई अमल कोने महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़ंदी हां ए पाणी त परे जी गाला पर जे वणन खे इशारो ॾींदी हां त वण भी झुकी मुॾे हलिया ईंदा ने जानवरन खे इशारो ॾींदी हां जानवर कदमन में किरी पवंदा आहिनि इहा कंहिंजी बरकत आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दुरूद जी बरकत कंहिंजी बरकत आदा जवाब रे मुसलमान हुजूर जे दुरूद जी बरकत ही फकीर सजण साईं जो तोखां सवाल तो करे घणा दफ़ा ॾींहं में दुरूद पढ़ी मुंहिंजे मुस्तफा ॾे तोहफ़ो मोकिलींदो हई अदा कोई जवाब कोने याद रख मुझा दोस्त अज दुनिया जी शर्मसारी सवली थई सुभाणे कयामत वारी शर्मसारी खां बच इन दुनिया जे अंदर हे पंहिंजी जिंदगी जा कीमती लम्हात फुजूल न विझा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां प्यार कर याद रखी छॾ न हिते ॾुखियो थींदे न कब्र में ॾुखियो थींदे न हशर में ॾुखियो थींदे जे टिन्ही जहानन जी खुशी चाही थो त अल्लाह जो खौफ ऐं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत दिल में पैदा कर इंशाअल्लाह ताला अल्लाह ओहो जेको तुझे दुनिया के खराब थियण जवाब रे खराब थियण ऐं कुरान तो पढ़ा तू फिक्र न कर जागो था आउं रब जो कुरान तो तिलावत कया मुझा मुसलमान भाइरो जेतिरो तव्हां साथ ॾींदा जेतिरो तव्हां ॿुधण चाहींदा जवाब ॾींदा मूंखे पक थींदी त मुंहिंजा दोस्त जागन पिया आउं रब जे कुरान जी तिलावत कंदो रहंदुसि अल्लाह जो पाक कुरान करीम ॿुधंदा वञो थोरो कारोबार में रुकावट अचे वई ड्रोड़ी पाड़े जे मौलाना वटि साईं को वज़ीफ़ो त ॿुधा साईं को तावीज़ड़ो तॾे घर जी परेशानी खत्म न थी थे कमाया ॾाढो तो बरकत न थी पवे केॾूं वाट न थी निकिरे वञी वञी मंज़िल ते तो पहुचा कम ड्रही थो वञे पो जेको अल्लाह वारन जो गुलाम हूंदो ओ तोखे जवाब ॾींदो याद रख अल्लाह कुरान करीम में फरमायो वल नबलुवन जरूर जरूर तव्हां के आज़माईंदुसि या अल्लाह जी आज़माइश थे हेॾे होॾे डुकण जे बजाय मुसल्लो खणी घड़े में विछा वुज़ू करे मुसल्ले ते बीहण तुंहिंजो कम अखड़ियूं आलियूं करण तुंहिंजो कम रहमत जो ककर वसाइण मुंहिंजे सुणे करीम रब जो कम मुश्किल में काॾे वञणो अथई मुसलमान जवाब ॾे ॻाल्हि त ॾुखी आहे कीअं वाइदो करी चओ सुबुह जो पको प्रोग्राम ठाहियो वेठो आहे त होॾां वञणो आहे ऐं मुसलमान मुसल्लो विछा अल्लाह जे क़ुरान सां प्यार कर
अल्लाह जे कुरान सा प्यार कर। मिलता है क्या नमाज में, सजदे में जाके देख। इन सजदे के अदा कर, सजदे के अदा कर। ठूंगा कुकड़ वारा नहण सजदो अदा कर। पो ॾिस इन सजदे जो अल्लाह तोखे रंग कीअं थो लाए। लतीफ सरकार जो शेर पढ़ा, इजाजत दियो था अग्या वरी रब जो कुरान पढ़ा। लतीफ सरकार फरमायो, सजदा सूहन तन, सजदा सूहन तन, अदा जन के परख पिरीअ जी। सजदा सूहन तन, जन के परख पिरीअ जी। बाकी मज मस्जिदुल यार माण्हुनि मथा गसाया। सजदा त दुनिया दीदी आ, निमाज़ूं त दुनिया पढ़दी आ, पर कदहिं इश्क वारी निमाज़ जोट जे चवी त लतीफ़ खां पुछी ॾिए त उहा इश्क वारी निमाज़ कीअं अदा कई वेंदी आ। इजाज़त ॾी थो सोने लतीफ जे दरबार में हलूं। अल्लाह जे महबूब जा बचड़ा सोना जसा के गरीबन मिस्कीनन जी खास करे रहनुमाई फरमा। उहा इश्क जी निमाज कीअं पढ़बी आ। लतीफ सरकार फरमायो, जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे, अदा ता नागे निमाज। जा जा पसी पाण खे, ता नागे निमाज। ए सभई विञाए साज़ यार तिहां पो तकबीर चो। इन वजूद खां त बाहर निकिर न सोना। सजदा त नहीं थो, लेकिन सजदे के सजदो करे दे न मुझा सोना। घर में निमाज जायज़ आ या न चो जायज़ आ। पढ़ी सके थी जमायत घर में जायज़ आ, चो जमायत भी जायज़ आ। पर मस्जिद में अफजल छो आ, मस्जिद जो हुक्म छो आ, जवाब दियो। मस्जिद में उहाई निमाज जमायत सां पढ़ी तॾहिं बि वधीक सवाब, अकेलो पढ़ी तॾहिं बि वधीक सवाब। फर्ज भी साॻियो, रकातूं भी साॻियूं, सुन्नत भी साॻी, रकातूं भी साॻियूं, तिलावत भी साॻी, सवाब में फर्क छो आ। जवाब जो छो आ, जो इन करे आ जो घर में भी निमाज पढ़ी वेंदी आ, मगर ओहा पंहिंजे बच्चन में निमाज पढ़ी रहियो आ, पंहिंजे घर में निमाज पढ़ी रहियो आ। जॾहिं मस्जिद ॾे बानो वेंदो आ, घरड़ो भी छॾींदो आ, बचड़ा भी छॾींदो आ, कमकारियूं भी छॾींदो आ, सभिल सां ॻाल्हि लाहे करे जॾहिं बेनियाज़ रब जे दरबार में पंहिंजी हाज़ुरी ॾियण लाइ वेंदो आ, मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आ, ओ सब कुछ मां रब जे करे छॾे अचण वारा, जेको तो छॾियो आ इहो त तुंहिंजो आ, पर जेसि तुंहिंजी रसाई नाहे उहो सब कुछ तुंहिंजे रब जो आ। घुरंदो वञ त तुंहिंजो रब ॾींदो वञे। ॻाल्हि समझ में अचे पई। असां ईअं मस्जिद में वेंदा आहियूं या सॼी आक गॾु पाण सां खणी पोइ मस्जिद में वेंदा आहियूं? सच चओ यार, जवाब ॾियो, सच चओ। चओ मस्जिद में वेंदा आहियूं पर आक सॼी गॾु खणी वेंदा आहियूं। कीअं खणी वेंदा आहियूं? निमाज़ भले थी पई, घर वारी वारो कम भी याद अची वियो, निमाज़ भले थी पई, पुट वारी ॻाल्हि भी याद आ, निमाज़ भले थी पई, नुंहुं वारो मेणो भी याद आ। वाह अल्लाह जा बाना, सब कुछ छॾे आयो हई, अल्लाह जे घर में छॾे आयो हई या सॼी आक खे गॾु रब जे दरबार में खणी आयो हई? सोचो। सादड़न लफ़्ज़न में अर्ज़ कई, मुंहिंजा सुहिणा इहा निमाज़ थी वेंदी?
फर्ज अदा थी विंदो, कर्ज तुझो लही विंदो, पर उहा नमाज जंहिंमें सजदे ॾियण सां मुझे का करीम जे कुर्ब जे जलवन जो दीदार थींदो, उहा नमाज तॾहिं थींदी जॾहिं सब कुछ छॾे ईंदी, जॾहिं सब कुछ छॾे ईंदे हिक जे आॾो जॾहिं बीही उन हिक जो तसव्वुर करे ख़याल करे बीह। ऐं मुस्लमान याद रख, कॾहिं सोचो थई त सजदे जी जॾहिं सूरत थींदी आ पंहिंजे वजूद ॾे निहार, हे मुंडी तुंहिंजी मीम बणिजी वेंदी आ, हथ हीअं कंदो हई हे हिसो तुंहिंजो हे हबछी बणिजी वेंदो आ, हे विचो हिसो वरी तुंहिंजो मीम बणिजी वेंदो आ, टंगूं ॿई हीअं कंदो हई उहे तुंहिंजूं ॿई टंगूं दाल बणिजी वेंदियूं। कॾहिं सोचो थई सजदे ॾियण वारा सजदे जे सूरत में जिस्म तुंहिंजो हूंदो आ, इस्म मुझे महबूब मदीने वारे मीर जो बणिजी वेंदो आ। कॾहिं सोचो थी सजदो त ॾी थो मुस्लमान, पर कॾहिं सजदे में सोचो थी त सजदो ॾियां कीअं पियो। अल्लाह जा बाना कॾहिं ईअं सजदो ॾे, मर्द हुजे या औरत, ख़ुदा जी नमाज सभिनी ते फर्ज़ आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं न सजदे में मुसल्ले ते वेही त अल्लाह जा बाना मिड़ई सब कुछ ये सांगा लाहे करे हिक करीम रब जे दरबार में सलड़ो कर, ॾिस त मुंहिंजो सुहिणो रब तोखे ॾे थो या नथो ॾे। जवाब दे, जॾहिं अमड़ जे पेट में हुए उते तोखे खाधो केर पियो पहुचाए। जवाब दे मुसलमान, जॾहिं जीजल अमड़ जे पेट में हुए उते तोखे खाधो केर पियो रसाए, उते तोखे केर पियो जिस्म बनाए। कॾहिं सोचो थई मुसलमान, जेको अमड़ जे वजूद जे अंदर हड्डियूं ठाहिण ते कादिरा, मांस ठाहिण ते कादिरा, वार ठाहिण ते कादिरा, हे सुहिणी तस्वीर ठाहिण ते कादिरा, उहो मुंहिंजो रब तोखे दुनिया में रिज़्क़ रोज़ी ॾियण ते कादिर आहे या नाहे। पंहिंजे अक़ीदे ॾे गौर कर मुसलमान। लतीफ़ सरकार फरमाए, छाला वञी छो तूं बेली थी त ॿियनि जो वठ जो कंज करीम रब जी, अदा जग जो वाली जो सुखियो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां। बादशाह के अल्लाह हिक न्याणी ॾिनी, पुट जो औलाद कोन हुयो, न्याणी उहई अबे अम्मा खे घणी दादुली हूंदी आ, छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जो कुर्ब उनखे मिलियल आ। न्याणीअ सां प्यार कर, न्याणीअ सां प्यार कर, न्याणीअ सां प्यार कर। न्याणीअ खे ईंदो ॾिसी उथी इस्तक़बाल कर, तसव्वुर कर त मां पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो आहियां। न्याणी अचे, उनखे ॿई हथड़ा हिते रखी हिन जगह ते बोसो ॾेई सुकून करे दिल में तसव्वुर कंदो कर त महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। जुबान चप तुंहिंजा न्याणीअ जे मथे खे चुमी रहिया आहिनि, मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे चपन खे ख़ुशबू जन्नत जे दड़े जी अता फरमाए छॾींदो। हा मुंहिंजा सोना, बादशाह जी न्याणी अकेली आ। उन न्याणीअ पंहिंजे बाबा सां मुतालबो कयो, बाबा दिल थी चवे त मां शिकार कयां। बादशाही बचड़नि जा शौक़ निराला हूंदा आहिनि। बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे फरमायो, जंगल में ऐलान करे छॾियो, कोई हिन इलाइक़े में न अचे, मुंहिंजी न्याणी सुभाणे शिकार लाइ निकिरंदी। ऐलान कया विया, सभु कोटड़ी खिड़ी वियो। हिकिड़ो बकरार ग़रीब हो, उन सोचो बादशाह त बादशाह, अगर मां घर वेहां त मुंहिंजो बकरियूं बुख मरंदियूं, भला कहिड़ो मूंखे बादशाह सां लेणो देणो। बकरियूं काहे इलाइक़े में वियो, बादशाह निकिरी वियो। उन जी न्याणी पोयां हरण जे पोयां डोड़ंदी थी अचे, उन न्याणीअ ते नज़र उन मिस्कीन जी पइजी वई, ग़रीब बकरार जी पइजी वई। दिल ख़ुदा सभु कंहिंखे ॾिनी आ, अर्श ॾे निहारे चवे थो, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा सोना करीम रब, मां त बकरार ग़रीब हां,
पर जे बादशाह जी न्याणी मुखे निकाह में दई छड़ी त मुझा मौला तुझे कुदरत में को फर्क पवण वारो नाहे। जॾहिं न बादशाह का सवाल करी त उन जी शान आहर घुरंदो कर मुसलमान। नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं अल्लाह खां न घुरंदो कर, ख़ुदा खां वॾो ख़ैर घुरंदो कर। अल्लाह जा बाना बादशाह वापसि हलियो वियो, न्याणी वापसि हली वई।